सिंध सरकार जूं तालीमी एमरजेंसी ऐं इस्लाह जूं दावाऊं सिंध जी तालीम खे सुधारण बजाए तबाही ॾांहुं वठी वञण लॻियूं। शहदादपुर तालुके में सरकारी स्कूलनि जे आसरे मिसकीन हारियुनि मज़दूरनि जा हज़ारे ॿारड़ा बुनियादी प्राइमरी तालीम खां महरूम पलजण लॻा। ज़रियनि मूजिबि शहदादपुर तालुके में 100 खां वधीक मेल प्राइमरी स्कूल मुख़्तलिफ़ सबबनि करे बंदि पियल आहिनि, जिन में ताज़ो बायोमेट्रिक तब्दीलियूं, हिक कमरे वारा स्कूल बंदि करे 2 खां 3 कमरनि वारनि स्कूलनि में मर्ज करणु, स्कूलनि जूं बिल्डिंगूं ठाहे तालीम खाते हवाले न करणु ऐं छपरा स्कूलनि जहिड़े स्कूलनि में बुनियादी सहूलतूं न हुजण सबबि उस्तादनि जे न अचण करे ॻोठ लाल खान जलालाणी ऐं ॻोठ अल्लाह बख्श ख़ासखेली जहिड़नि कई ॻोठनि जे गुलड़नि जहिड़नि ॿारनि जो मुस्तक़बिल तबाही ॾांहुं गामज़न। ही तक़रीबन 6 महीननि खां वठी स्कूल बंदि पियो आहे। असां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां मुख़्तलिफ़ लेवल ते असां इन्हनि सां एजुकेशन डिपार्टमेंट सां बि मीटिंग कई आहे, उते बि उन्हनि सां मिलिया आहियूं ऐं उन खां सवाइ तालका लेवल ते बि मिलिया आहियूं, डिस्ट्रिक्ट लेवल ते बि मिलिया आहियूं। ऐं हीअ जेके ॿार आहिनि अॼु ताईं ॾिसो ही केतिरा तव्हांजे साम्हूं ॿार आहिनि, हीअ जेके हिते वेठा आहिनि इहे उस्ताद जे ओसीड़े में तइलीम जे हासिलु करण लाइ वेठा आहिनि। स्कूल बंदि आहे, असां MNA NP सभिनी वटि विया आहियूं। उन्हनि इहा मजबूरी ॾेखारी आहे त बायोमेट्रिक सिस्टम आहे, असां मजबूर आहियूं ऐं असां कुझु नथा करे सघूं ऐं तव्हां मथे का दरख़्वास्त ॾियो। असां दरख़्वास्त बि ॾिनियूं मथे, उन खां पोइ बि कुझु न थियो आहे असीं ताईं। मंज़ूर अहमद हीअ जेको रिंद आहे TO, उन वटि बि असीं वियासीं, उन असां खां रिश्वत 50,000 रुपया घुरी त मथे ॾियणा था पवनि ऐं इन खां पोइ जेके तव्हां ॾींदो त असां मथे कुझु ॾींदासीं त टीचर अची सघे थो। हीअ स्कूल जीअं थ्रू खां ठहियो आहे न मुशर्रफ दौर में, उन वक़्त खां वठी ठहियो आहे, जेको बंदि आहे मास्तर कोन अथसि, पर हाणे 2 चकर दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि। हू चवनि था त असां वटि जेको हैंडवर्क थियो ई कोन्हे, असां वटि हिन जो लिस्ट नालो आहे ई कुझु कोन। हींअर 2 सालनि खां वठी उस्ताद मौजूदु न आहे। ही ॿार असांजा दर बदर पिया थियनि, केॾीमहिल हुन स्कूल में मोकिलियो उहो डोड़ाए छॾे, केॾीमहिल कमालाणी मोकिलियो उहो डोड़ाए छॾीनि था। ऐं MPA में वटि केतिरा दफ़ा आहियूं, उहो असांखे मोकिलीनि DO ॾे वञो, SDO ॾे वञो, उहे असांखे चवनि था भई बायोमेट्रिक आहे कोन का, असां मजबूर आहियूं, तव्हांजी मर्ज़ी। ऐं हिन स्कूल में पढ़ियो आहियां। असांजो स्कूल 1992 खां वठी रजिस्टर आहे, हले पियो, पर असांखे शुरूआती बिल्डिंग कान्हे। ऐं पाण छिपरे में पढ़ियो आहियां ऐं हींअर असांजा ॿार पढ़नि पिया, 4 महीना थियनि मास्तर कोन पियो अचे। ऐं 2 ॻोठाणा वियासीं त असांखे चइबो आहे तव्हांखे 15 ॾींहं में मास्तर मिलींदो, पर उन ते को अमल कोन थियो। EDO साहब ॾे विया, उन्हनि इहो ई चयो आहे त बसि तव्हांजी बायोमेट्रिक कान्हे का, असांजो बायोमेट्रिक लाइ तव्हांखे कुझु कमु, उन्हनि जो असां बेवस आहियूं, असां मथे ॻाल्हाए नथा सघूं, असांजे मस जी ॻाल्हि कान्हे का। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जल्द खां जल्द हिननि गुलड़नि जहिड़नि ॿारनि लाइ उस्ताद ऐं घुर्बल बुनियादी सहूलतुनि जो बंदोबस्तु करे उन्हनि जा स्कूल खोले तालीमी सरगर्मियुनि खे हंगामी बुनियाद ते तेज़ कयो वञे त जीअं सिंध जो मुस्तक़बिल ऊंदाहो थियण बजाए रोशन करे सघिजे। कैमरामैन अली नवाज़ रेवाल सां गॾु सैयद कुर्बान अली शाह, अवामी आवाज़ TV शहदादपुर। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।